सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में ऑल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन पारां बिजली की तक़सीम कार कंपनियुनि जी निजकारे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना हया विया। SS न्यूज़ के नुमाइंदनि मूजिब ऑल पाकिस्तान हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन हैदराबाद पारां लेबर हाल खां रैली कढी प्रेस क्लब साम्हूं मुज़ाहिरो करे धरनो हयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि अब्दुल लतीफ़ निज़ामानी, मलिक सुल्तान, इक़बाल खान ऐं ॿियनि चयो त हुकूमत पारां बिजली विरहाइण वारियुनि कंपनियुनि ऐं 11 kV फीडर खे आउटसोर्स करण जूं तयारियूं मुकमल थी वयूं आहिनि, जेका मुल्क दुश्मन पॉलिसी आहे जंहिंखे हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। खैरपुर में वापडा सेप्को जी निजकारे ख़िलाफ़ मुलाज़िमनि पारां वापडा ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन तरफ़ां पावर हाउस खां जना बाग चौक ताईं एहतजाजी रैली कढी धरनो हयो वियो, जिते सख़्त नारेबाज़ी पिण कई वई। ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन नवाब शाह पारां मरकज़ी सॾ ते वापडा जे निजकारे ख़िलाफ़ डिविजनल चेयरमैन शेर मोहम्मद निज़ामानी, अनवर हुसैन चांडियो, अली असगर ख़ासकेली ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में ओल्ड पावर हाउस मनोआबाद खां रैली कढी वई। सखर में ऑल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां निसार शेख, ज़ाहिद हुसैन शाह, शुजात हुसैन घमरो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाज कयो वियो। सीता रोड में वापडा हाइड्रो यूनियन के चेयरमैन दिलशाद सोलंकी ऐं जनरल सेक्रेटरी मुख्तियार लाशारी जी अॻवाणीअ में निजकारे ख़िलाफ़ एहतजाज करे सख़्त नारेबाज़ी कई वई। अॻवाणनि जो चवणु आहे त मुलाज़िम दुश्मन पॉलिसियूं ख़त्म न कयूं वेंदियूं त इस्लामाबाद में धरनो हयो वेंदो, जंहिं में हज़ारे वापडा जा मुलाज़िम ऐं पोरियत शरीक थींदा।